तव्हां मूंखे ॿुधायो मोरो वारो वाक़ियो छो एतिरो हिनखे अञा ताईं माण्हू मिसिंग आहिनि। हुते कल्ह हू वीचारी जेका हिकिड़ी ख़ातून हुई हुन पंहिंजी नंढड़ी ॿारड़ी सां गॾु वञी ख़ुदकुशी करे छॾी। आपघात त ख़ैर पर बेसिकली हुनजा मिट माइट जेके ॿुधाइनि पिया ॾाढो ॾुखाईंदड़ हुननि जी गुफ़्तगू हुई तकलीफ़ ते। हू ॿुधाइनि पियूं त हू वीचारी जेका जे आपघात कयो गुरबत धीउ बीमार रहंदी ट्रेजिडी। ऐं नथो चाहियां त हीउ आपघात को मसइले जो हल आहे, लेकिन बहरहाल जेका त हू हुन जेके कुराड़े मुड़ुस इहा ॻाल्हि मूं ॿुधी चई त शहर जेको हुनजो ॻोठ जो नंढो ॿारु चयो बंदि आहे त किथे वञूं को रोज़गार करणु। त माना अञा ताईं हिन ॻोठ खे ई जेको लॻारी बिजराणी ॻोठ जेको बि आहे, अच्छा ईअं आहे लॻारियुनि जो ॻोठ आहे, माना अञा ताईं हुन ते छा अनऑफिशियल कड़ो आहे छा? अञा हुननि जा माण्हू छो नथा अगरि अञा बि मिसिंग आहिनि या गिरफ़्तार आहिनि त हुनखे छो नथो छॾियो वञे? अगरि हुननि मां कंहिं ते तव्हांखे को वॾी दुश्मनी ऐं गद्दारी ऐं हिंट भला हुनखे बि डिक्लेयर करे छॾियो। ही वीचारी मिसकीन मायूं औरतूं ही छा हिननि खे छा पोयां ज़िंदगी आहे? ऐं ही सिंध असीं हिन सिंध में रहूं था यासिर। बसि असीं त वीडियो ॾिसी ऐं पोइ अॻिते हली वञूं था त वरी का ॿी शइ ॾिसी वठूं, पर दिस इज़ इहा सिंध आहे जंहिंमें रहूं पिया। त हाणे इहो सभु कुझु ईअं त न आहे त इहो मतिलबु इहो को ॿिए हिन जो को असरु न निकिरंदो। हिन जो असरु त निकिरंदो जॾहिं निकिरे।